छा थियो हैदर? ख़ैर त आहे? कल्ह खां वठी मुंदल थी वई। कल्ह राति हैदर हिन में तुंहिंजो त को बि ॾोह न आहे। उहो त न आहे, पर इहा ॻाल्हि जे अॻिते वधी त छा थींदो? इहा ॻाल्हि त आहे, पर तूं हुनखे कुझु सम्झाए। बसि यार सम्झ में ई नथो अचे, छा कयां? अलाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। बसि यार दुआ कर त सम्झी वञे, न त मूंखे बोतार वटां निकिरणो ई पवंदो। ऐं हाणे हलां थो। तव्हां वरी हिते? हल त हलूं, ॻाल्हियुनि जो टाइम न आहे। हलो, पर केॾां? बसि तव्हां परे। न न, कॾहिं बि न। महिरबानी करे तव्हां हितां अंदरि वञो। न, वापसी जो रास्तो न आहे। मां तोसां गॾु कोन हलंदुमि। मां हिन घर जो नीमक खाधो आहे, मां नीमक आराम कोन थींदुसि। आशा मेरे खाना खाया था है। दिमाग खराब। नीमक हराम तुझे खबर कान्हे कमदार वलू वञा आहे मोह न आहे कसम खुदा जो दुधड़ में नाले टाइम सां छॾी ॾिस तोखे मां हिकु रत निकितो अथई टगू ॿाहूं ख़तम हा पोइ भले तूं कचा हराम भई ऐसे मुझे को ॿुधो न आहे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो तो समझ में न सुनो बस ॾिसो
तूं ॾिस तुंहिंजी भेण जो कहिड़ो हशर था कयूं। अदा इन्हनि ज़ालिमनि अदा के ऐं बाबे खे मारे छॾियो।